माने दोस्तों अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद तव्हां सभु ख़ुशबाश हूंदो। अलाह करे तव्हांखे को सुवाह न लॻे। सदाईं ख़ुशि रहो, आबाद रहो। शाह लतीफ़ भिटाई जो बैत ॿुधो। सुर मारवीअ मां चए थो, कांध न कंदसि को ॿियो खथेरो ई ख़ूब, मेरो ई महबूब असां मारू मन में। हाणे हिन जी जेका माना तव्हांखे ॿुधायूं था, जंहिं खणी तशरीह चओ खणी, चए थो कांध न कंदसि को ॿियो खथेरो ई ख़ूब। खथेरो माना खथे जहिड़ो, उहो मुंहिंजो ख़ूबसूरत आहे। खथे जहिड़ो मेरो, मेरो ई महबूब हेठां लाइन में चए थो न, मेरो ई महबूब। उहो खथो माना मथे, उहो मेरो, हिते ज़िक्र मेर मां थो अचे, खथे वारो न। कांध न कंदसि को ॿियो खथेरो ई ख़ूब, इहो खथे जहिड़ो ई ख़ूबसूरत आहे मुंहिंजे लाइ। मेरो ई महबूब असां मारू मन में, माना इहो मेरे जहिड़ो ई जेको आहे इहो मुंहिंजो महबूबु आहे ऐं इहो ई मुंहिंजे मन में आहे। हीअ का उमर बादशाह खे कोई इहो जवाबु ॾिनो अथई केॾी महिल ॻाल्हाईंदे, त इन बेत इहो माना ॿुधाए थो पियो। दोस्तो शाह लतीफ़ भिटाई जो बेत में त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हक़ लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली। ॻाल्हि सुठी लॻेव त पेज फॉलो कयो, लाइक कयो। हक़ मौजूदु जीअं लतीफ़।